मां आहियां नंबर लाइन मनी। मां हिकु पॉइंट खां ॿिए पॉइंट ताईं टपा ॾेई वेंदो आहियां। अॼु असां नंबर लाइन बाबति सिखंदासीं। नंबर लाइन आहे। नंबर लाइन ॿिन्ही डायरेक्शंस में वधंदी आहे, राइट बि ऐं लेफ्ट बि। ज़ीरो खे असां नंबर लाइन जो ओरिजिन भी चई सघूं था, यानी स्टार्टिंग पॉइंट। Numbers on the right side of the zero are positive, यानी ज़ीरो जी राइट साइड ते मौजूद नंबर पॉजिटिव हूंदा आहिनि। जीअं जीअं नंबर वधंदा रहंदा आहिनि, उन्हनि जी वैल्यू भी वधंदी रहंदी आहे। नंबर लाइन असांखे नंबरनि जी तरतीब ॿुधाईंदी आहे। हलो नंबर 6 जी तरतीब मालूम कयूं था। Find out the order of 6 on the number line। ही नंबर लाइन में 5 खां पोइ ऐं 7 खां पहिरियों ईंदो आहे। इन जो मतलब आहे त number 6 is greater than 5 and less than 7। छा अव्हां हिन नंबर लाइन ते 10 जी तरतीब ॿुधाए सघो था? Find out the order of 10 on the number line। बिल्कुल सही। 10 नंबर लाइन ते 9 खां पोइ ईंदो आहे ऐं 11 खां पहिरियों। 10 is greater than 9 and less than 11। Hello friends, do you want a star? Make your own number line and place paper clip on it as a pointer. Now let's play a game. Move the pointer along the strip with your friend to reach at number 9. वाओ, केॾो न सुठो मौसम आहे। वो ॾिसो केतिरियूं सारियूं बतकूं आहिनि। असां ग्रेटर देन ऐं लेस देन खे सुञाणण लाइ ही निशानी इस्तेमाल कंदा आहियूं। ही कुझु बतक जी वात जहिड़ी लॻंदियूं आहिनि। हीअ ग्रेटर देन जी निशानी आहे। जेको नंबर वॾो हुजे उन ॾे वात खोलींदी आहे। ऐं जेको नंबर नंढो हुजे उन ॾे पंहिंजे पुठि करे छॾींदी आहे। अगर नंबर इक्वल बराबर हुजन त पंहिंजा दंद ॾेखारींदी आहे। कीअं? बिल्कुल इक्वल साइन वांगुर। हलो हाणे असां कुछ सवाल ट्राई कयूं था। नंबर लाइन जी मदद सां मालूम कयूं था। Is 20 greater than or less than 30? हाणे मां 20 नंबर ते बीठो आहियां, छो त 20 30 खां पहिरियों ईंदो आहे। It is less than 30। त असां हिन खे हीअं लिखी सघूं था। 20 is less than 30। हलो हाणे अव्हां जी वारी। अव्हां ॿुधाए सघो था त is 60 is greater or less than 45?
सही। 60 is greater than 45. Hello friends, let's play a game. Now look around and find number in your classroom with your partner. Identify the greater number. Winning team will get a star. त वारो हिकु सवाल हल कयो। छा अव्हां ॿुधाए सघो था which number is greater? बिल्कुल सही। It is a trick question. 25 is equals to 25. हाणे अव्हां हिन सवालनि जी प्रैक्टिस कयो।